जे साफ़ी वाजिद भुट्टो जे घर में जेको 2 साल पहिरियां हू रोड हादसे में ज़ख़्मी थियो। ज़ख़्मी थियण सबबि हुनजी जेका टंग टुटी पई, 2 साल मुसलसल बिस्तरे ते पवण सबबि हू जेको आहे कारोबार खां मुतासिर थी रहियो आहे। कारोबार मुतासिर हुजण करे हू फाका कजी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। मुश्किल हालात में हू कीअं थो वक़्तु गुज़ारे, अचो संदन सां मालूम कयूं। रोड हादसे में मां ज़ख़्मी थी पियुमि। मुंहिंजी ॼंघ भॼी पई, 2 साल मुकमल थी विया आहिनि। मुंहिंजा 5 ॿार आहिनि। धंधो बि मुतासिर थी वियो आहे। इन खां अलावा मां ॾाढो माना तंग थी वियो आहियां। 4 लख लॻी चुका आहिनि। इन हवाले सां मुंहिंजो घर जो जेको गुज़र आहे उहो तंग आहे। भाई सलाहकार एजाज़ हुसैन कुझु सहायता माना कुझु मदद कई, उन में इलाज न थी सघियो। कुझु ऑपरेशन रहियल आहे, 3-4 ऑपरेशन थी चुकियूं आहिनि। हाणे बि ऑपरेशन जो ॿुधायो अथऊं, माना तक़रीबन 3-4 लख लॻी चुका आहिनि। अधु इलाज आहे, अधु रहियल आहे इलाज। उन सहाफ़त जे हवाले सां मुंहिंजी का बि मदद न थी आहे। पुट खट ते पियो आहे ॿुधाई। हिन दौर में असांखे काई मदद न ॾिनी आहे। 5 पुट अथसि ॿुधाई। कमाइण वारा बि असांजा पूरा सारा आहिनि ॿुधाई। जेको हिकिड़ो आहे इहो, उहो बि हाणे 3 साल में, हाणे जनवरी 4 साल थो अचेसि। न बा कंहिं बि न कई आहे असां सां ॿुधाई। न न कंहिं बि असां सां न कंहिं बि असां सां मदद न कई आहे। असां पंहिंजो जेको ई हुयो इन त सिर बि क़ुर्बान कयो आहियूं। असांजो इहो आहे त असांजो घुमे ॿुधाई। असां चऊं था नंढड़ा बच्चा अथसि। साफ़ी वाजिद भुट्टे ऐं संदन अमड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि दर्द जो दास्तान पंहिंजो ॿुधाईंदे चयो त साफ़ी हुजण सां गॾु आउं हिकु कारोबारी ऐं मज़दूर बि आहियां। त इन वाले जंहिं ॾींहं खां वठी मुंहिंजो हादसे में जेका ॼंघ जेका ज़ख़्मी थी ऐं टुटी पई, 2 साल मुसलसल गुज़रण बावजूदि मां बिस्तरे ते पियल आहियां। इन दौरान मीर एजाज़ ख़ान जखरानी हिकु नंढड़ी सहायता ऐं मदद कई। उन बाद कंहिं बि सहाफ़ती तंज़ीमनि मूंसां मदद न कई ऐं न ई फ़ोन ते राबितो कई हुई। हुनजी ॿुढड़ी अमड़ बि पंहिंजा लुड़क लाड़ींदे इहो मुतालबो कयो सहाफ़ती तंज़ीमनि खां त ख़ुदारा मुंहिंजे ॿचिड़े जो ॼंघ जी ऑपरेशन आहे उहा करे मदद कई वञे, माली सहायता कई वञे। कैमरामैन अमजद खोसा सां गॾु मुश्ताक खोसो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।